नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त दारावाण भरिसां सालियापट तालुके जीअं सालियापट में भी यौम यकजहती कश्मीर ॾियारे जे हवाले सां मदरसा जामा अबन अब्बास खां सालियापट ताईं रैली कढी वई है, जंहिंजी अॻुवाणी मौलाना असदुल्ला भइयो, जमालदीन भंबरो, कारी अब्दुल अज़ीज़ सुमरो ऐं ॿियनि कई। हिननि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ। बैनरनि ते कश्मीर से रिश्ता क्या, ला इलाहा इल्लल्लाह, कश्मीर बनेगा पाकिस्तान हुआ। हिननि चयो है त कश्मीर मुसलमान जी अक्सरियत हूंदे भी उते उन्हनि खे आज़ादी न ॾियण आलमी कानून जी खिलाफ़ वर्ज़ी है। भारतीय फौज मासूम कश्मीरनि ते केतिरनि ई सालनि खां ज़ुल्म जबर बर्बरियत जो निशानो बणाए रही है, पर हुन जे बावजूद भी समूरी दुनिया खामोश है। हिननि अक़वामी मुत्तहिदा खां मुतालबो कयो त कश्मीर खे आज़ाद कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।